ठेकराठे वेझो बाईपास ते डरी खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। हथियारबंद चांहि जी पतीअ जे डीलर खां 8 लख रुपया फुर करे विया। मुतासिर जो चवण त हथियारबंदनि वैन में दाख़िल थी यर्ग माल बणाए फुर कई आहे। इहा हम ख़बर ॾियूं पिया ठेकराठो मां, जिते बाईपास ते डरी खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। हथियारबंद चांहि जी पतीअ जे डीलर खां 8 लख रुपया फुरे विया। मुतासिर जो चवण त हथियारबंद वैन में दाख़िल थी यर्ग माल बणाए फुर कई आहे। आगे करे रहिया आहियूं, अपडेट कंदा हलूं इन हम ख़बर जे हवाले सां। ठेकराठो वेझो बाईपास ते हिक ॼणे खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। हथियारबंद चांहि जे पती जे डीलर खां 8 लख रुपया फुर करे विया। तफ़सील मालूम कयूं था सिंधी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर खां। मजीद महर, पोइ जो वाक़ियो पेश आयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठेकराठो बारा नए बाईपास से मुसाफिर वैन में वेंदड़ खानपुर महर जो रहवासी महाराज नंदलाल जो चांहि जी पत्ती जो डीलर है, उनके मुबैना तौर मुसाफिर जेके वेगन में वेठल आहे उन्हनि खे यरगमाल बणाए 8 लख रुपया नंदलाल खां नामालूम फोरू फुर करे फरार थी विया आहिनि। महाराज नंदलाल जो चवणु आहे त जेके 2 हथियारबंद हुया, जिन वटि पिस्टल हुया, उहे मूं सां गॾु अची वेगन में वेठा ऐं वेगन शहर खां जीअं ई निकिती ॿाहिरि त उन्हनि हथियारनि जे ज़ोर ते वेगन जे ड्राइवर खे जेको आहे बीहारियो ज़बरदस्ती, ऐं उन मूंखां 8 लख जेके मुंहिंजी छापर में हुया उहे फुर कया। जॾहिं त उन वेगन में वेठल हिकु मुसाफ़िर हिननि खे इहो बि चयो फोरुनि खे त ही महर सरदारनि जूं वेगनूं आहिनि त फुर न कयो। जंहिं ते उन्हनि जेको आहे चयो त असांखे सिर्फ़ु दीवान खां फुर करणी आहे। ऐं हुन ॿुधायो त मां बर वक़्तु जेको इतला मुबारकपुर पुलिस खे ॾिनो, जॾहिं त SHO जावेद मेमण सां राब्तो करण में उन ॿुधायो त बर वक़्तु इतला मिलण खां पोइ तफ़सील वरिता आहिनि ऐं जेको ठेकराठो ऐं वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ मजीद महर।